ओम शांति। अदिति मूल्य तारीख है 21 सितंबर 2025। अग्निकम का बाप दादा मीठे मीठे ॿार त आसरी मथे हलण सां दर बदर थी आहियो। हाणे ईश्वर मथे हलो त सुखधाम हली वेंदा। तव्हां आसरी मथे हलण सां दर बदर थी आहियो। हाणे ईश्वर मथे हलो त सुखधाम में हली वेंदो। कृष्णा ॿारनि जो बाप सां कहिड़ी उमेद रखणी आहे? ॿारनि खे बाप सां कहिड़ी उमेद रखणी आहे, कहिड़ी न? उत्तर आहे, बाबा सां यही उमेद रखणी आहे कि बाबा द्वारा सभु पवित्र ठही पंहिंजे घर ऐं घाट राजधानी में वेंदासीं। बाबा चईंदा आहिनि, ॿार मूं में इहा उमेद न रखो कि फलानो बीमार आहे, आशीर्वाद मिले। ये कृपा या आशीर्वाद जी ॻाल्हि ई न आहे। मां त आयो आहियां तव्हां ॿारनि खे पदत खां पावन ठाहिणु। हाणे मां तव्हांखे अहिड़ा कर्म सिखलाईंदो आहियां जो विकराम न ठहे। गीता अॼु न त कल्ह बिखरंदा इहे बादल। ओम शांति। रूहानी ॿारनि इहे गीत ॿुधियो। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे असांखे घरु हलिणो आहे। बाबा आया आहिनि असांखे वठी हलण लाइ। इहे यादि बि तॾहिं रहंदो जॾहिं आत्म अभिमानी थींदासीं। देह अभिमान में हूंदव त यादि बि न रहंदी। ॿार ॼाणंदा आहिनि बाबा मुसाफ़िर थी करे आया आहिनि। तव्हां बि मुसाफ़िर थी करे आया हुयो न। हाणे पंहिंजे घर खे भुलिजिया आहियो। हाणे पंहिंजे घर खे भुलिजी विया आहियूं असां। पोइ बाबा घर जी यादि दिलाईंदा आहिनि ऐं रोज़ु सम्झाईंदा आहिनि। जेसिताईं सतोप्रधान न ठहूं त हली बि न सघंदासीं। ॿार सम्झंदा आहिनि बाबा त ठीकु चईंदा आहिनि। बाप बि ॿारनि खे श्रीमत ॾींदा आहिनि त सपूत ॿार उन ते हली पईंदा आहिनि। हिन समय ॿियो त कोई अहिड़ो बाप न आहे जो सुठी रीति मत ॾे, हिन करे दरबदर थी विया आहिनि। श्रीमत ॾियण वारो त हिकु बाप ई आहे न। हिन समय ॿियो कोई बि अहिड़ो बाप न आहे जो सुठी मत ॾेवे, हिन करे सभु दरबदर थी विया आहिनि। श्रीमत ॾियण वारो त हिकु बाप ई आहे। उन मत ते बि ॿार हलंदा न आहिनि। वंडर आहे न, लौकिक बाप जी मत ते हली पईंदा आहिनि। उहा आसुरी मत आहे। इहे बि त ड्रामा आहे, परंतु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि तव्हां आसुरी मत ते हली हिन गति खे पाए वरितो आहे। हाणे ईश्वर मत ते हलण सां तव्हां सुखधाम में हली वेंदव। उहो बेहद जो बाप आहे। रोज़ु सम्झाईंदा आहिनि त ॿारनि खे केतिरो हर्षित रहणो खपे। सभिनि खे हिते त न अची करे वेही रहणो आहे न, घर में रही करे बि यादि करिणो आहे। हाणे पाठ पूरो थियणो आहे। हाणे वापसि घरु हलिणो आहे। मनुष्य केतिरा भूलियल आहिनि। चइबो आहे इहे त पंहिंजे घर घाट खे भुलिजी विया आहिनि। हाणे बाबा चईंदा आहिनि घर खे बि यादि करो, पंहिंजी राजधानी बि यादि करो। हाणे बाप चईंदा आहिनि घर खे बि यादि करो, पंहिंजी राजधानी खे बि यादि करो। हाणे पाठ पूरो थियण जो आहे। हाणे वापसि घरु हलिणो आहे। श्री तव्हां भुलिजियल आहियो न। तव्हां ॿार चई सघंदा आहियो बाबा ड्रामा अनुसार असांजो पाठ ई इहो आहे जो असां घर बार खे भुलिजी हिकदमि भटकी रहूं। भारतवासी पंहिंजे श्रेष्ठ धर्म ऐं कर्म खे भुलिजी करे दैवी कर्म भ्रष्ट थी विया आहिनि। हाणे बाबा सावधानी ॾिनी अथई तव्हांजो धर्म कर्म त इहो ई आहे न। हुते तव्हां जो कर्म कंदा हुयो उहो अकर्म थींदो हुयो। कर्म अकर्म विकर्म जी गति सम्झाईंदा आहिनि।
बाबा तव्हांखे ई सम्झाई आहे, सतयुग में कर्म अकर्म थी वेंदा आहिनि, रावण जी मत में कर्म विकर्म थी वेंदा आहिनि। हाणे बाबा आयल आहिनि श्रेष्ठ धर्म श्रेष्ठ कर्म श्रेष्ठ ठाहिण, त हाणे श्रीमत ते कर्म श्रेष्ठ करणा पवनि। कोई भ्रष्ट कर्म करे करे कंहिंखे दुख न ॾियणो खपे। ईश्वरीय ॿारनि जो इहे कमु न आहे, जो डायरेक्शन मिलंदो आहे उन ते हलिणो। दैवी गुण धारण करणु, भोजन बि शुद्ध वठिणो। अगरि लाचारी न मिलंदो आहे त राय पुछ बि आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि नौकिरी आदि काथे बि थोरो खाइणो पवंदो आहे, जबकि योग बल सां तव्हां राज जी स्थापना कंदा आहियो। त परे दुनिया खे पावन ठाहींदा आहियो त छा भोजन खे शुद्ध न करे सघंदा आहियो? नौकिरी त करणी आहे न, ईअं त न बाबा जो ठहियो त सभु कुझु छॾे करे हिते अची वेही रहणो है न। केतिरा ढेर ॿार आहिनि, एतिरा सभु त रही न सघंदा न, रहणो त गृहस्थ व्यवहार में ई आहे। ये सम्झणो आहे मां आत्मा आहियां, बाबा आयल आहिनि, असांखे पवित्र ठाहे करे पंहिंजे घर वठी हलंदा आहिनि। पोइ राजधानी में असां अची वेंदासीं। हीअ त परायो रावण जो चीची घाट आहे। तव्हां बिल्कुलु ई पतित थी विया आहियो। ड्रामा अनुसार बाबा चवंदा आहिनि हाणे मां तव्हांखे सुजाग करणु आयो आहियां त श्रीमत ते हलो, जेतिरो हलंदा ओतिरो श्रेष्ठ ठहींदा। त ड्रामा अनुसार बाबा असांखे सुजाग करणा आहिनि। ॾिसो बाबा खे बि ड्रामा में केतिरो पार्ट मिलंदो आहे। इन करे हर समय खे, हर सेकेंड, हर श्वास जो बि तव्हांखे मिले थो उन में बाबा जी यादि, ज्ञान जो मनन चिंतन कंदा हलो, क्योंकि बाबा खे बि ड्रामा अनुसार इहे थोरो सो समय पार्ट मिलंदो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां बाप खे, जो बाप स्वर्ग जी जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे भुलिजी विया आहियूं। हाणे बाबा सुधारण आया आहिनि त सुठी रीति सुधरणो खपे न, ख़ुशी में अचिणो खपे। सोचो ईअं त माण्हू भॻवान खे चवनि, बाबा चवंदा आहिनि तव्हांखे भटकणो ई आहे, तमो प्रधान ठहिणो ई आहे, पोइ मूंखे ठाहिणु अचिणो पवंदो। मतिलबु बाबा बि ड्रामा जे बंधन में ॿंधल आहिनि। ईअं न की असां सोचूं ॾिसो बाबा जो पार्ट हुजिणो आहे इन करे असांखे ईअं ठहिणो, पर हीअ कैसेट ठही वई त ठही वई। हाणे त हिनखे कीअं बि रीति खणो। त बाबा चवनि था हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां बाप खे, जो बाप स्वर्ग जो मालिक ठाहींदा आहिनि उनखे भुलिजिया आहियूं। बाबा सुधारण आया आहिनि त सुठी रीति सुधरणो खपे, ख़ुशी में अचिणो खपे। बेहद जो बाप मिलियो आहे, ॿारनि सां ॻाल्हि ईअं कंदा आहिनि, ॻाल्हियूं जीअं तव्हां आत्मायूं आपस में कंदियूं आहिनि त उहो बि आत्मा परमात्मा उन्हनि जो बि पार्ट आहे। तव्हां आत्मायूं बि पार्टदारी आहियो। उच ते उच खां वठी करे नीच ते नीच जो पार्ट आहे। भक्ति मार्ग में मनुष्य ॻाईंदा आहिनि, ईश्वर ई सभु कुझु कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मुंहिंजो अहिड़ो पार्ट थोरी आहे जो बीमार खे सुठो करे छॾियां। असांजो पार्ट तव्हांखे रास्तो ॿुधाइणो आहे कि तव्हां पवित्र कीअं ठहो। पवित्र ठहिण सां तव्हां घर में बि वञी सघंदा आहियो, राजधानी में बि अची सघंदा आहियो। ॿियो कोई उमेद न रखो फलानो बीमार आहे, आशीर्वाद करो मिले न। आशीर्वाद कृपा आदि जी त ॻाल्हि ई न आहे। मूं वटि कुझु बि न आहे, हुनजे लाइ साधू संत आदि वटि वञो। तव्हां असांखे सॾ ई कंदा आहियो कि हे पतित पावन अची करे असांखे पावन ठाहियो, है न, पावन दुनिया में वठी हलो। त बाप पुछंदा आहिनि मां तव्हांखे विषय सागर सां गॾु पार वठी हलंदो आहियां, पोइ तव्हां विषय सागर में छो फसी वेंदा आहियो? भक्ति मार्ग में तव्हांजो इहो हाल थियो है न, पोइ अहिड़ी ॻाल्हियुनि में छो फसी वेंदा आहियो? ज्ञान भक्ति तव्हांजे लाइ आहे,
सन्यासी माण्हू बि चईंदा आहिनि ज्ञान भक्ति ऐं वैराग्य, परंतु उन्हनि जो अर्थ उहो न सम्झंदा आहिनि। वो तव्हांजी बुद्धि में, हाणे तव्हांजी बुद्धि में इहे ज्ञान आहे, भक्ति खां पोइ आहे वैराग्य। त ॿिए जो वैराग्य सिखलाइण वारो खपे न। बाबा सम्झायो हुई ये कब्रिस्तान आहे, त बाबा बेहद जो वैरागी ठाहिण आया आहिनि। हाणे ये एतिरो बि वैरागी न थियणो आहे की असां सोचूं की असांखे मथे ई रहणो है। कॾहिं कॾहिं उहो वैराग्यपन ज़्यादा थी वेंदो न, पोइ बाबा खे ॿार चईंदा आहिनि बाबा हेठि छा मज़ो आहे, हलो मथे ई था रहो। बाबा चईंदा आहिनि इन खां पोइ परिस्तान अचिणो, हुते हर कर्म अकर्म थी वेंदो आहे। हाणे बाबा तव्हांखे अहिड़ा कर्म सिखलाईंदा आहिनि जो कोई विकराम थिए ई न, कंहिंखे बि दुख न ॾियो, पतित जो अन्न न खाओ, कि विकार में न वञो। अबलाइन ते केतिरो अत्याचार थींदो आहे, हिन ते थींदो आहे, ॾिसंदा रहंदा आहियो माया जा विघ्न कीअं पईंदा आहिनि। इहे सभु आहिनि गुप्त। चईंदा आहिनि देवता ऐं असुरनि जी युद्ध लॻी, पोइ चईंदा आहिनि पांडव ऐं कौरवनि जी युद्ध लॻी। हाणे लड़ाई त हिकु ई आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो। भविष्य 21 जन्मनि जे लाइ ये मृत्यु लोक आहे न। मनुष्य सत्यनारायण जी कथा ॿुधाईंदा आया आहिनि, फ़ाइदो त कुझु न थियो। हाणे तव्हां सची गीता ॿुधाईंदा आहियो, रामायण बि तव्हां सची ॿुधाईंदा आहियो। हिकु राम सीता जी ॻाल्हि न आहे, हिन समय त सॼी दुनिया लंका आहे, चारों ओर पानी पानी। हीअ बेहद जी लंका आहे जंहिंमें रावण जो राज्य आहे। हिकु बाप आहे ब्राइड ग्रूम, बाक़ी सभु आहिनि ब्राइड्स। शिव बाबा असांजो ब्राइड ग्रूम आहे। शिव बाबा जी जादूगरी ॾिसो, शिव बाबा असांजो फादर बि ठही वेंदा आहिनि, मदर बि ठही वेंदा आहिनि, फ्रेंड बि ठही वेंदा आहिनि, टीचर बि ठही वेंदा आहिनि, सतगुरू बि ठही वेंदा आहिनि, डॉक्टर बि ठही वेंदा आहिनि, ऐं असांजो साजन बि ठही वेंदा आहिनि। हिकु बाप आहे ब्राइड ग्रूम, बाक़ी सभु आहिनि ब्राइड्स। तव्हांखे हाणे रावण राज्य सां बाबा छुड़ाईंदा आहिनि। इहा शोक वाटिका आहे न, सत्य खे चईंदासीं अशोक वाटिका। हुते कोई शोक न हूंदो आहे, हिन समय त शोक ई शोक आहे न। अशोक हिकु बि न आहे, है न। अशोक हिकु बि न आहे, नाम त रखी ॾींदा आहिनि अशोक होटल। बाबा चईंदा आहिनि इहा सॼी दुनिया हिन समय बेहद जी होटल ई सम्झो, बेहद जी होटल आहे, शोक जी होटल आहे न। खान पान मनुष्य जो जानवर मिसल आहे न। तव्हांखे ॾिसो बाबा काथे वठी वेंदा आहिनि, जाते हिकदमि देवी देवताउनि जी दुनिया हुजे। सची सची अशोक वाटिका त सतयुग में हूंदी। हद ऐं बेहद जो कॉन्ट्रास्ट बाबा ई बतलाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे ॾाढी ख़ुशी रहणी खपे। ॼाणंदा आहियो बाबा असांखे पढ़ाइनि था, असांजो बि इहो ई धंधो आहे, सभिनि खे रास्तो ॿुधाइण, अंदरि जी लाठी ठाहिण। चित्र बि तव्हां वटि आहिनि, जंहिं स्कूल में चित्र ते सम्झाईंदा आहिनि इहे फलानो देश आहे, जीअं स्कूल में सम्झाईंदा आहिनि न, तव्हां बि त पोइ सम्झाईंदा आहियो असां आत्मा आहियूं, शरीर न। आत्मायूं भाव हूंदियूं आहिनि, आत्मायूं भाव हूंदियूं आहिनि। गॉड फादर चईंदा आहिनि त कॾहिं बि आपस में लड़णु झगड़णु न खपे। श्रीधारी ठहींदा आहियो त पोइ भाउ भेण थी वेंदा आहियो। असां शिव बाबा जा ॿार सभु भाउ आहियूं। प्रजापिता ब्रह्मा जा ॿार थींदा आहियूं त भाउ भेण थींदा आहियूं।
असांखे वरसो ॾाॾे सां वठिणो आहे, इन करे ॾाॾे खे यादि कंदा आहियूं। हिन ॿार ब्रह्मा खे बि असां पंहिंजो ठातो आहे अथवा हिन में प्रवेश कयो आहे न। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे तव्हां हाणे सम्झंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि ॿार हाणे नयो दैवी प्रवृत्ति मार्ग स्थापना थिए थो। बाबा चवनि था हाणे नयो दैवी प्रवृत्ति मार्ग स्थापना थिए थो। तव्हां हाणे बीके शिव बाबा जी मथे हलंदा आहियो। हाणे नयो दैवी प्रवृत्ति मार्ग स्थापना थिए थो। तव्हां सभी बीके शिव बाबा जी मथे हलंदा आहियो। ॾिसो हाणे बाबा चईंदा आहिनि की तव्हां भाउ भेण आहियो, है न। बाबा ख़ुदि बि जादूगर असांखे बि जादूगर ठाहींदा आहिनि। हाणे असां शिव बाबा जा पोतरा पोतरियूं, ब्रह्मा बाबा जा ॿार भाउ भेण थी वियासीं। हाणे बाबा चवनि था की तव्हां दैवी प्रवृत्ति मार्ग वारा आहियो। मतिलबु ब्रह्मा बाबा महाराजा महारानी, असां बि किथां जा राजा रानी ठहींदासीं, किथां जा छा ठहींदासीं। ॾिसो बाबा कहिड़ो जादूगरी, मतिलबु असांखे एवर रेडी रहणो। हाणे बाबा चए भाउ भेण थी करे रहो। हाणे सोचो असांजी दैवी प्रवृत्ति मार्ग सतयुग में कीअं असां रहंदासीं। मतिलबु सदा उन दृष्टि सां न ॾिसणो आहे। कॾहिं कॾहिं माण्हू सोचंदा आहिनि असां वञी प्रजा ठाहिण था वञूं। हमेशह ईअं न सोचो, इहे बि सोचो की असांखे आत्माउनि खे सुख शांति ॾियणो। न त सोचंदासीं हीअ असांजी प्रजा आहे, हीअ असांजी प्रजा आहे, असां हुनखे हुन दृष्टि सां ॾिसंदासीं त हुनखे सुठो न लॻे त भई इहे ॾिसूं की हा इहे बि शिव बाबा जो ॿार आहे, असां बि शिव बाबा जा ॿार आहियूं। ब्रह्मा बि उन्हनि जी मथे हलंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। ॿिया सभु सर्व संबंधनि सां हल्का थी वञो। 8 घंटो यादि रखणी आहे, बाक़ी 16 घंटा आराम व धंधो आदि त करिणो ई आहे। सो करो। मां बाप जो ॿारु आहियां, इहे न भूलो। ईअं बि न हिते अची करे हॉस्पिटल में रहणो आहे, न गृहस्थ व्यवहार में पंहिंजे ॿारनि सां गॾु रहणो आहे। बाबा वटि ईंदा आहियो रिफ्रेश थियण, है न। मथुरा वृंदावन में वेंदा आहिनि मधुबन जो दीदार करणु, नंढो मॉडल रूप में ठाहे रखियो अथनि। हाणे त इहा बेहद जी ॻाल्हि सम्झण जी आहे, है न। हाणे त इहा बेहद जी ॻाल्हि सम्झण जी आहे। शिव बाबा ब्रह्मा द्वारा नई सृष्टि रचंदा आहिनि। असां प्रजापिता ब्रह्मा जी संतान बीके आहियूं। विकार जी त ॻाल्हि न आहे न। सन्यासियुनि जी शिष्य ठहींदा आहिनि। अगरि उहे सन्यासी कपिड़ा पाए वठनि त नाम बदिली थी वेंदो। हिते बि तव्हां बाबा जा ठहींदा आहियो त नाम रखियो आहे बाबा। केतिरा भट्टी में रहंदा हुया, हिन भट्टी जो त कंहिंखे पतो न आहे। शास्त्रनि में त छा ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। पोइ बि ईअं ई थींदो। हाणे तव्हांजी बुद्धि में सृष्टि जो चक्कर फिरंदो ई रहंदो, है न। शास्त्रनि में त छा ॻाल्हियूं लिखी छॾियूं अथनि। पोइ बि ईअं ई थींदो रहंदो। हाणे तव्हांजी बुद्धि में सॼो सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। असांजी बुद्धि में सॼो सृष्टि चक्कर फिरंदो ई रहंदो आहे। बाप बि सुदर्शन चक्रधारी आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियूं। बाबा खे त शरीर बि न आहे, तव्हांखे त स्थूल शरीर आहे न। वो आहे ही परमात्मा।
आत्मा ही सुदर्शन चक्रधारी आहे। हाणे आत्मा खे अलंकार कीअं ॾियूं? सम्झ जी ॻाल्हि आहे, इहे केतिरी महीन ॻाल्हियूं आहिनि। बाबा चवंदा आहिनि वास्तव में मां सुदर्शन चक्रधारी आहियां। तव्हां ॼाणंदा आहियो आत्मा ही सॼे सृष्टि चक्र जो ज्ञान, आत्मा में सॼो सृष्टि चक्र जो ज्ञान अची वेंदो आहे। बाबा बि परमधाम में रहण वारा, असां बि उते रहण वारा। बाप अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां पतित पावन। बाप अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि कि ॿार मां सुदर्शन चक्रधारी आहियां, मां पतित पावन आयो आहियां तव्हां वटि। तव्हांखे सॾु ई कयो आहे कि अची करे पतित खां पावन ठाहियो, लिबरेट करो। उन्हनि खे शरीर त न आहे न, उहा अजन्मो आहे। बस जनम वठंदा बि आहिनि, परंतु शिव बाबा जो आहे दिव्य जन्म। शिव जयंती अथवा शिवरात्रि मल्हाईंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि मां ईंदो ई तॾहिं आहियां जॾहिं राति पूरी थींदी आहे त ॾींहुं ठाहिणु ईंदो आहे। ॾींहं में 21 जन्म, राति में 63 जन्म। आत्मा ही भिन्न भिन्न जन्म वठंदी आहे। हाणे ॾींहं सां राति आयो आहे, पोइ ॾींहं में वञिणो आहे। सुदर्शन चक्रधारी बि तव्हांखे ठातो आहे न। हिन समय मुंहिंजो पाठ आहे, तव्हांखे बि सुदर्शन चक्रधारी ठाहींदो। त हाणे शिव बाबा जो हिते पाठ आहे। शिव बाबा परमधाम खां हिते अची करे असांखे बि सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। असांखे बि बाबा सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। सत्य त्रेता द्वापर कलयुग संगम में, सत्य त्रेता द्वापर कलयुग संगम में 84 जन्म कीअं वरिता? उहो 84 जन्मनि जो चक्कर त सम्झी वरितो न। अॻियां तव्हांखे ज्ञान हुयो छा? बिल्कुलु बि न, अज्ञानी हुयो न। बाबा मूल ॻाल्हि सम्झाईंदा आहिनि कि बाबा आहे सुदर्शन चक्रधारी। उन्हनि खे ज्ञान सागर चइबो आहे। उहे सत्य आहिनि, चैतन्य आहिनि। तव्हां ॿारनि खे वरसो ॾिनो आहे न। बाबा ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि आपस में लड़ो झगड़ो न, लूण पाणी न थियो, सदैव हर्षित रहणो ऐं सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो। बाबा खे ई सभु भुलिजी विया आहिनि। बाबा खे ई सभु भुलिया आहिनि। हाणे बाप चवंदा आहिनि मामेकम यादि करो। निराकार भगवान वाच्य, निराकार आत्मा आहिनि प्रति। निराकार भगवान वाच्य, असां निराकार आत्मा आहिनि प्रति। असुल तव्हां निराकार आहियो, पोइ साकार ठहींदा। साकार बग़ैर त आत्मा कुझु करे न सघंदी आहे न। आत्मा शरीर सां निकिरी वेंदी आहे त चुरपुर कुझु बि न थी सघंदी आहे। आत्मा फौरन वञी करे ॿियो शरीर में पंहिंजो पार्ट वॼाईंदी आहे, है न। आत्मा फौरन वञी करे पंहिंजो ॿियो शरीर वठी पाठ वॼाईंदी। हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झो। हिन ॻाल्हियुनि खे सुठी रीति सम्झो। अंदर में घुरंदा रहो। असां आत्मा बाबा खां वरसो था वठूं। वरसो मिलंदो ज़रूरु आहे सतयुग जो। ज़रूरु बाबा ई भारत जो वरसो ॾिनो। ज़रूरु बाबा ई भारत खे वरसो ॾिनो हुई। कॾहिं वरसो ॾिनई, पोइ छा थियो, इहे मनुष्य खे कुझु बि पतो न आहे। हाणे बाबा सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। बाबा कॾहिं वरसो ॾिनई, छा थियो, हाणे सभु असांखे पतो आहे न। तव्हां ॿार खे बि सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। तव्हां 84 जन्म भोॻिया आहिनि।
हाणे वरी मां आयो आहियां। केतिरो सहज बाबा हर ॻाल्हि सम्झाईंदा रहंदा आहिनि। बाबा खे यादि करो, मिठा ठाहो। एम ऑब्जेक्ट त साम्हूं बीठी आहे। बाप वकीलनि जो वकील सभु झगड़नि खे छुड़ाए ॾींदो। तव्हां ॿारनि खे आंतरिक ख़ुशी ॾाढी हुजणी खपे। असां बाबा जा ॿार आहियूं। बाबा असांखे अडॉप्ट कयो आहे वरसो ॾियणु। हिते तव्हां ईंदा ई आहियो वरसो वठणु। बाबा चवंदा आहिनि ॿार आदि ॾिसंदे हुए बुद्धि में बाप ऐं राजधानी यादि रहे। सभु कुझु ॾिसंदे हुए बाप ऐं राजधानी यादि रहे। पढ़ाई केतिरी सहज आहे न। बाबा जो तव्हांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, उन्हनि खे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। पहिरियों पंहिंजे खे आत्मा सम्झो ज़रूरु। ये ज्ञान पहिरियों पंहिंजे खे आत्मा ज़रूरु सम्झो। ये ज्ञान बाबा संगम ते ई ॾींदा आहिनि। श्री संगम ते ई तव्हांखे पतित खां पावन ठाहिणो हूंदो आहे न बाबा खे। इन करे बाबा हाणे अची करे असांखे संगम ते ई ज्ञान ॾींदा आहिनि। अच्छा मीठे मीठे रूहानी ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण कुलभूषण खे ये देवताउनि खां बि ऊच कुल आहे। तव्हां भारत जी ॾाढी ऊच सेवा कंदा आहियो। हाणे पोइ तव्हां पूज्य ठही वेंदा आहियो। हाणे पुजारी खे पूज्य, कौड़ी खे हीरे जहिड़ो ठाहिनि था न बाबा। ईअं अहिड़े रूहानी ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार श्रीमत ते हाणे हर कर्म श्रेष्ठ करिणो। कंहिंखे बि दुख न ॾियणो। श्रीमत ते हाणे हर कर्म श्रेष्ठ करिणो आहे। कंहिंखे बि दुख न ॾियो। दैवी गुण धारण करणा आहिनि। बाबा जी डायरेक्शन ते हलणो आहे। ॿियो आहे सदैव हर्षित रहण लाइ सुदर्शन चक्रधारी ठहिणो आहे। कॾहिं लूणु पाणी न ठहिणो आहे। सभिनि खे बाप जो परिचय ॾियणो आहे। ॾाढो ॾाढो मिठो ठहिणो आहे। वरदाना मान मांगण जे बजाए सभिनि खे मान ॾियण वारा सदा निष्काम योगी भव। तव्हांखे कोई मान ॾे न ॾे, मञे न मञे, लेकिन तव्हां सभिनि जा मिठा भाउ भेण मञंदे हुए, तव्हां सभिनि खे मिठा भाउ भेण सम्झंदे हुए सदा सुमान में रही स्नेही दृष्टि सां, स्नेह जी वृत्ति सां आत्मिक मान ॾींदा हलो। स्नेही दृष्टि सां, स्नेही वृत्ति सां आत्मिक मान ॾींदा। स्नेह जी दृष्टि, स्नेह जी वृत्ति सां सभिनि खे आत्मिक मान ॾींदा हलो। ये मान ॾे त मां मान ॾियां, ये बि रॉयल भिखारीपन आहे। इन में बि निष्काम योगी ठहो। रूहानी स्नेह जी वर्षा सां दुश्मन खे बि दोस्त ठाहे छॾियो। असांजे साम्हूं कोई पत्थर बि फेंके त बि तव्हां हुनखे रतन ॾियो। श्री तव्हां रत्नागर बाप जा ॿार आहियो। न असांजे साम्हूं कोई पत्थर बि फेंके लेकिन असां हुनखे रतन ॾियूं। श्री असां रत्नागर बाप जा ॿार आहियूं। स्लोगन आहे विश्व जो नव निर्माण करण जे लाइ 2 शब्द यादि रखो, निमित ऐं निर्माण।
अव्यक्त इशारो सेवा में सफलता जो मुख्य साधना त्याग तपस्या एड़ा त्यागी और तपस्वी अर्थात सदा बाप जी लग्न में लवलीन प्रेम जी सागर में समाये हुए ज्ञान आनंद सुख शांति के सागर में समाये हुए रहो समाये हुए की चैंदा से तपस्वी एड़ा त्याग तपस्वी वाला ही सच्चा सेवाधारी है। सदा सब कड़वोपन बायरापन त्याग करे सदा बाप जी याद में प्रेम आनंद ज्ञान पवित्रता सुख शांति के सागर में समाये हुए रहने वाली आत्माएं हुई सच्ची तपस्वी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो,